नाज़रीन, दादू इशू में अवां खे वक्त ब वक्तन खबरुन का आगाह कंदा रहंदा आहियूं त असीं हिन वक्त मौजूद आहियूं मोहल्ला पीर बख्श में UC2 में, जिथे रहवासियुनि म्यूनसिपल जे खिलाफ़ एहतजाज कयो आहे। यादि रहे त म्यूनसिपल जी करोड़ें रुपया बजट हुजण जे बावजूद भी शहर गंदगी जे वर चढ़ियल है। शहरी आए रोज़ सरापा एहतजाज आहिनि। अॼु बि मोहल्ला पीर बख्श जे रहवासियुनि पिणु एहतजाज कयो आहे। उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो सफ़ाई बाबति छा ख़्याल आहिनि। जीअं दादा असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दादू में करोड़ें रुपया बजट अचे थी म्यूनसिपल खाते जी, जेको हिनमहिल ताईं पंहिंजे करप्शन जे वर चढ़ी वई आहे। दादू जे कंहिं बि वार्ड में ही पीर बख्श सोलंकी कॉलोनी आहे, वार्ड 2 आहे, पर उन खां बाद में पर सॼी सिटी में किथे बि ख़र्च न थी आहे। हज़ारनि जी तादाद में, सवनि जी तादाद में हुननि वटि लोडर पिया आहिनि। ऐं असां पाड़ेसिरियनि खां हर वार्ड वारनि खे चवनि था त यार 5000 ॾियो त असां तव्हांजी सफ़ाई करायूं। जेको पैसो अचे थो उहो काॾे थो वञे, उहो करप्शन जे वर चढ़ी थो वञे। हिनमहिल ॾिसो त दादू जे हर घिटी, हर वार्ड, हर कॉलोनी, हर गलीअ में मस्जिदनि जे अॻियां, इमाम बारगाहनि जे अॻियां गंदगी जा ढेर आहिनि। पाणी जा नाला रोडनि ते अची विया आहिनि। गंदगी जे वर में असां तमामु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। सो असां सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खे अपील कंदासीं त साईं असां दादू वारा आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे। असां त थियासीं पार्टी जा वर्कर, पर आम माण्हू बि हिनमहिल परेशान आहे। असां बि उन्हनि ॾे वञूं था, एडमिनिस्टर ॾे वञूं था त साईं असां सां हे मसइलो आहे, त उहो चवंदा असां टीम मोकिलींदासीं। साईं असां सुबुह जो निकिरूं था त केर बि कोन थो अचे, भले हफ़्तो गुज़री थो वञे त बि केरु कोन थो अचे। असां तमामु घणी ॾुखियाईनि खे मुंहुं था ॾियूं। असां आला ऑफिसरनि खे, पंहिंजे दादू जे चूंडियल नुमाइंदनि खे इहा अपील कंदासीं, साईं सफ़ाई असांजो हक़ आहे जेका असांखे ॾिनी वञे। अदा साईं, जीअं त 1 साल खां वठी न सफ़ाई थी आहे, न बुहारी थी आहे, न को छा। ही जेकी म्यूनसिपल कमेटी दादू में जेको करप्शन जे वर चढ़े थी, जेके बि ऑफिसर अचनि था, जेके बि ऑफिसर उते सीटुनि ते वेहनि था, जेके माण्हू हुननि जो ऑर्डर कराइनि था, उन्हनि जा घरनि जा ख़र्च, उन्हनि जे गाॾियुनि जा ख़र्च उहे ऑफिसर हलाइनि था। हाणे ताज़ो CMO जेको आहे सो मुमताज़ उनड़ 80-90 लख रुपया खयो हलियो वियो आहे। उन जो हींअर ताईं कंहिं एक्शन कोन वरितो आहे। अगरि हिकिड़ो ॿियो आयो आहे, हिकिड़ो CMO साहिबु, उहो बि डिसेबल आहे। उनखे वरी ॿियो को राशिद अला रशीद चनो आहे, उहो थो हलाए। एडमिनिस्ट्रेटर ऑफिसर ज़ुल्फ़कार जतोई आहे, जंहिंजी सॼी डोमिनेशन आहे। ऐं अकाउंट्स ऑफिसर दादू में वेहे कोन थो। असां CM सिंध वज़ीर नासिर साहिबु, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट, डायरेक्टर जेको आहे लोकल जेको आहे मुतालबो कंदासीं त जल्द खां जल्द इन जो शफ़ाफ़ इंक्वायरी करे दादू जे शहरनि खे इंसाफ़ ॾियो। ॾिसो, असां सभु लोकल माण्हू आहियूं ऐं सभु हिते ज़हीन आहिनि, लिखिया पढ़िया आहिनि। असांखे कोई हक़ु आहे त असांखे साफ़ सुथराई थिए। ॾिसो, दुनिया जा रोड आहिनि। पोइते तव्हां वेंदव असांजे हिन गली खां पोइते वेंदव त तव्हांखे पका रोड मिलंदा, पकियूं नालियूं मिलंदियूं ऐं नालियूं बंदि मिलंदियूं। सॼी ॾाढा मुश्किल। असां कोशिशि कयूं था त असांजा ही सभु वाउंट आहिनि, असां सभु म्यूनसिपल जे अंदरि था रहूं। म्यूनसिपल जे अंदरि त असांखे हक़ु आहे त असांखे उहो हुक़ूक़ त मिलनि। असांखे को बि अॼु ताईं हुक़ूक़ कोन मिलियो आहे। तव्हां पाण हिनखे घिटी खां नज़र लॻंदो, असांजो स्कूल हिते आहे, मस्जिद हिते आहे। असां निकिरूं था, हे पाणी ॾिसो, रोड ते पाणी बीठो आहे। सुबुह जो निकिरूं था, असां वञूं था, कोशिशि कयूं था त तव्हां अचो से। हा, अचूं था। 3 ॾींहं आया आहिनि। मां उते दरख़्वास्त ॾेई, छोकिरो हिते आयो आहे, मोहतरम बशीर सोलंकी जो पुटु आहे। मां चाचा सुबुह जो ईंदुसि, उहो बजाए कल्ह ॼणे अॼु अचण जे न आयो आहे। वरी हुनखे फ़ोन कई अथऊं, उहो चई उहो जज जो कमु हो, हिन जे करे मां न। पर वठी करे जज जो बि हक़ु आहे, पर माण्हू त मख़सूस न आहिनि। हिन वटि त वर्क टीम आहे, वर्क टीम आहे, जेके 8-15 माण्हू जे बदकोल आहे हुननि वटि। 2 माण्हू वॾे माण्हू, 8 माण्हू त असां ॾे माण्हू न सुभाणे न परीहं ईंदासीं, सुभाणे आचर आहे। इन विच में जेको बि असांजो कमु थिए थो, असांजो का बि वला कुझु बि कोन्हे। पाणी ई जेको पाणी आहे तव्हांखे मां हिन महिल भरे ॾसींदुसि न, त वला हिन में पाणी जेको आहे मिक्स थो अचे, जो नाली जो मिक्स थो अचे। चई बीठा आहियूं, न पब्लिक हेल्थ वारा था ॿुधनि, न म्यूनसिपल वारा था ॿुधनि। हाणे ॿुधायो त असां रुकेश कंहिंखे चऊं। हिते वक़्ती तौरु हक़ बि इहे ई वेठा आहिनि। असां ॿुधनि था, MNA MP दाहूं बि ॿुधनि था, पर असांजी केरु मथे ताईं कोन थो। हाणे कोशिशि कंदासीं, अर्ज़ु कंदासीं नासिर शाह खे ऐं बलजा सेक्रेटरी खे, त इन असांजा जेके मसइला आहिनि उहे तव्हां हल कयो। हितां वारा त असांजा केरु बि कोन थो ॿुधे।
नाज़रीन, अवां हितां जे रहवासियुनि जूं पिण ॻाल्हियूं ॿुधियूं जिन्हनि म्यूनिसिपल इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ एहतजाज कंदे पिण इहो दाहियो त म्यूनिसिपल इंतिज़ामिया बिल्कुलु ई सफ़ाई खां महरूम आहे, जॾहिं त सफ़ाई न हुअणु सबबु केतिरनि ॾींहंनि खां वठी हितां जा ॿार बि तालीम खां पिण मुतासिर आहिनि। हितां जे रहवासियुनि पिण इहो बि ॿुधायो त म्यूनिसिपल ऑफिस जा वक़्तनि ब वक़्तनि ॾींहं राति जेके आहिनि असीं चकर काटे काटे दरख़्वास्तूं बि पिण ॾिनियूं आहिनि, पर एडमिनिस्ट्रेशन ॿुधण जे लाइ तयारु न आहे। जॾहिं त हितां जे रहवासियुनि पिण इहो मुतालबो कंदे चयो आहे त नाअहल एडमिनिस्ट्रेशन खे हटाए करे ॿियो जेको अहल ऑफिसर मुक़ररु कयो वञे त जीअं असांखे बुनियादी सहूलियतुनि सां गॾु सफ़ाई जेको असांजो हक़ आहे उहो बि मिली सघे। मंज़ूर चांडियो, दादू इश्यूज़।